बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दुआ त कयूं त तव्हां जिते बि हूंदव ख़ुशि हूंदव आबाद हूंदव। असां वटि भला साईं जा रहम करम आहिनि। अॼु असां पंहिंजे सिंधी किचन सिंधी बुर्ची खाने में ठाहे रहिया आहियूं बिस्किट। जी हा, नानकताई बिस्किट। हीअ ठाहिण ॾाढा आसान आहिनि ऐं खाइण में ॾाढा मज़ेदार आहिनि। उन सां गॾोगॾु सिहत बख़्श बि आहिनि। अचो तव्हांखे ॿुधायूं त नानकतायूं या बिस्किट ठाहिण लाइ असांखे कहिड़ी कहिड़ी शइ ज़रूरत पवंदी ऐं हीअ बिस्किट असां विदाउट अवन ठाहींदासीं। सभ खां पहिरीं मूंखे घुर्बल आहे 1.5 कप मैदे जो। हिन मैदे खे मां छाणे करे हिते रखी छॾियो आहे। उन खां अलावा मूंखे खंडु घुर्बल हुई, खंड खे मां पीही वरितो आहे, या शुगर पाउडर अगरि तव्हांखे मिली वञे त उहो वठी वठिजो। उन खां अलावा मूंखे अधु कोप बेसण जो खपंदो, इन खे बि मां छाणे करे रखियो आहे। ऐं मूंखे 1 कोप गिह जो कुकिंग ऑयल खणो या घी खणो, वधीक बहितरु थींदो, उहो खणी वठिजो। ऐं उन खां अलावा 1 अंडो, 1 अदद अंडे जी ज़रूरत पवंदी असांखे। बेकिंग पाउडर जो असांखे अधु चमचो घुर्बल आहे ऐं बेकिंग सोडा या मिठी सोडा जो चौथो चमचो असांखे घुर्बल आहे। सभ खां पहिरीं मां मैदो हिकु बाउल में पई विझां, बेसण बि मां हिकु बाउल में थी विझां। इन्हनि सभिनी शयुनि खे मां छाणे वरितो हो। उन खां पोइ मां हिन में खंडु शामिलु थी कयां। खंड जो पूरो कोप आहे, जंहिंखे पीअण खां पोइ बि 1 कोप खंडु हुई। हिन में विझंदासीं बेकिंग पाउडर जो अधु चमचो ऐं चौथो चमचो विझंदासीं असां बेकिंग सोडा जो। सभिनी ख़ुश्क पाउडरनि खे असां मिक्स था करे वठूं। हिनखे तव्हां छाणे ई इस्तेमालु कजो। अगरि तव्हां हिनखे छाणे इस्तेमालु न कंदा त बि शयूं सभु पाण में ॻोढ़ी ॻोढ़ी थी वेंदियूं। हाणे मां हिन में घी थोरो थोरो करे इस्तेमालु थी कयां। हीअ डाल्टा घी आहे, पर हिन में मां थोरो 2 अदद चमचा सिंधी गिह जा विझी छॾिया त जीअं हिन में नानकताइन में सिंधी गिह जी बि ख़ुशबू अची वञे। हिन में असां पहिरीं चमचे सां हिनखे मिक्स था करे वठूं। वरी असां थोरो घी हिन में विझी करे मिक्स था हिनखे कयूं। हाणे मां हिनखे हथ सां ॻोहियो आहे। हीअ तक़रीबन ॻोहिजी एतिरो नरम अटो थी वियो आहे जो हिकिड़े हंधि असां हिनखे वेड़े करे रखी छॾियो आहे। ॾिसो हीअ एतिरो नरम आहे, सफ़ा पतड़ो बि न आहे ऐं सफ़ा सख़्तु बि न आहे। हिनखे मां पंहिंजे हथ जी मदद सां हिनखे बिस्किट जी शक्ल थी ॾियां। नानकताइन जी साइज़ थोरी मोटी रखिजो। सफ़ा सन्हा अगरि तव्हां बिस्किट ठाहींदा त जल्दी उहे सड़ी वेंदा। इनखे चङी तरह गोल करे नंढियूं ई रखिजो, छो जो हीअ बेक थियण खां पोइ पाण ई वॾी थी वेंदियूं आहिनि ऐं हिननि जी साइज़ बि वॾी थी वेंदी आहे। ॾिठो, मां हिकिड़ी जिस्त जी प्लेट खई हुई, उन ते मां लॻाए छॾियो आहे। हिन जिस्त जी प्लेट खे मां को बि घी वग़ैरह न हयो आहे, सिर्फ़ु बिस्किट लॻाए करे रखी छॾिया आहिनि। अंडे जी जेका पीली ज़र्दी हूंदी आहे उहा मां कढी आहे, वाइट मां जेको आहे सो अलॻि करे छॾियो आहे। पीली ज़र्दी खे मां मथां थोरो लॻाए थी छॾियां। हीअ तव्हांजे लाइ ऑप्शनल आहे, अगरि तव्हांखे पसंदि हुजे त लॻाइजो, न त अदरवाइज़ बाज़ारी बेकरियुनि ते इहा नाहे लॻियल हूंदी, बेकरी जे बिस्किटनि ते नाहे लॻियल हूंदी। हल्की हल्की मां हिन मथां लॻाए थी छॾियां। उन खां अलावा मां हिन में बादाम बि लॻाए थी छॾियां, जे अगरि तव्हांखे पसंदि हुजनि त उहे बि लॻाए छॾिजो, या पिस्ता। अगरि तव्हां सिंधी घी विझंदव त तव्हांखे बिस्किट जी ख़ुशबू तव्हांखे बिल्कुलु बेकरी जा बिस्किट लॻंदा। हिकिड़ो हंडो मां खयो आहे, उन में जेको आहे स्टैंड मां रखी छॾियो आहे ऐं उनखे हंडे खे मां गरम कोन कयो हो। हाणे हिन में मां बिस्किट विझी करे हिनखे ढकी ॾेई छॾियां। तक़रीबन 20 मिंटनि खां पोइ ॾिसो बिस्किट मथां थोरा हल्का हल्का पची विया आहिनि। बाहि मां नॉर्मल रखी हुई। वरी हिनखे मां अञा 15 मिंट छॾे थी ॾियां। आफ्टर 15 मिंटनि खां पोइ ॾिसो बिस्किट असांजे तक़रीबन पची चुका आहिनि ऐं बिस्किटनि में हल्का हल्का जीर बि नज़र अची रहिया आहिनि, त इन जो मतिलबु आहे त बिस्किट बिल्कुलु पची चुका आहिनि। बिस्किटनि जी प्लेट ॾाढी गरम आहे, इन करे एहतियात सां खणिजो। हिनखे खणी करे असां रखूं था हेठि ऐं ॾिसो हाणे हिनखे आराम सां खणिजो। अगरि तव्हां हिन में तकड़ि कंदा त बिस्किट टुटी वेंदा। हीअ ॾिसो हेठी साइड खां बिल्कुलु पची चुका आहिनि ऐं बिस्किटनि में जीर बि मथां नज़र अची रहिया आहिनि, जीअं बेकरी जे नानकताइन में हूंदा आहिनि। हाणे अहिड़ी तरह हिकिड़ो अगरि तव्हां वटि नेट जी का ॼारी हुजे, जंहिंखे हेठां मां प्लेट ॾिनी आहे त जीअं हवा बि आराम सां क्रॉस थिए, मां हिन ते लॻाए करे बिस्किट कढी थी छॾियां त जीअं हीअ थधा थियनि। हीअ अञा ॾाढा गरम आहिनि, उनजे करे हीअ ॾाढा नरम बि आहिनि। हिनखे असां रखी छॾींदासीं त हीअ थधा थियनि। बिस्किट पंहिंजी साइज़ में डबल बि थी विया आहिनि ऐं वॾा बि थी विया आहिनि ऐं चङी तरह पची विया आहिनि। बिस्किट मां पंहिंजी चांहि जी प्लेट ते रखी छॾिया आहिनि। हीअ सर्व करण लाइ तयारु आहिनि। ॾाढा टेस्टी, ॾाढा लज़ीज़ ऐं सिहत बख़्श बि हूंदा आहिनि।
ही तव्हां पंहिंजे महिमाननि खे खारायो। उमेद थी कयां त ज़रूरु तव्हांखे अॼु रेसिपी वणी हूंदी। वरी मिलंदासीं जल्दी इंशाल्लाह ॿी की रेसिपी सां गॾु। जिन सलामत सां सलामत। असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। अल्लाह हाफ़िज़, अस्सलाम वालेकुम।